मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मलऊन शख़्स जेको शौकत संजराणी, ये तमामु साथियुनि इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी। इन जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस जे मथां, इस्लाम मज़हब जे मथां तमामु वॾो हिकिड़ो टारगेट कयो। इहो वेठो आहे पाण अमेरिका में। मां चवां थो तूं हिते सिंध में वेठो हुजे न, पाकिस्तान में हुजे न, त पोइ असां जेको अशर तुंहिंजो कंदासीं न, पोइ तोखे ख़बर पवंदी। हिन ॻाल्हि इहा कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मज़हब जेको आहे माज़अल्लाह सिंध जे अंदरि इहो कूड़ो मज़हब आहे। इहा हिन ॻाल्हि कई। इहे केरु आहिनि? मां तव्हांखे ॻाल्हि हिकिड़ी नोट कयां। इहे अथव सिंध जा क़ौम परस्त। अक्सर जेके सिंध जा क़ौम परस्त जे अक्सर कम्यूनिट्स आहिनि, हमेशह टारगेट कंहिंखे बणाईंदा? अल्लाह जी ज़ात खे बणाईंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खे बणाईंदा, क़ुर खे बणाईंदा, ऐं पोइ चवंदा असां साईं जेको आहे देशी आहियूं, असां जेको आहे सिंध जो वॾा जेको सिंध ख़ैरु खायूं। मां चवां थो मां तुंहिंजे मथां शौकत जेको आहे संजराणी, मां तुंहिंजे मथां लानत, तुंहिंजे पूरे नसल जे मथां मां लानत थो कयां। यादि रहे मां ॻाल्हि हिकिड़ी तमामु जेको आहे सिंधियुनि जे ज़हननि में ॾियणु चाहियां थो। यादि रहे, सभ खां पहिरियां असां मुस्लमान आहियूं, असां बाद में सिंधी आहियूं। असां सभ खां पहिरियां मुस्लमान आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। सभ खां पहिरियां असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। सिंध जो कोई बि फ़ैसिलो, सिंध जो कोई बि कानून नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले टकर में ईंदो, उन फ़ैसिले सिंध जे फ़ैसिले खे मुजीबुर रहमान पंहिंजे हिन जूते जे नोक ते रखंदो। असांखे नबी जो फ़ैसिलो ज़्यादा अज़ीज़ आहे, असांखे क़ुर जो फ़ैसिलो जेको आहे ज़्यादा अज़ीज़ आहे। सिंध जो कोई बि कानून, सिंध जो कोई बि फ़ैसिलो ईंदो ऑन माई फुट, मां पंहिंजे जूते जे पेर जे नोक ते उनखे रखंदुमि। जेको क़ुर जे टकर में अचे, जेको नबी जी हदीस जे टकर में अचे, जेको नबी जे फ़ैसिले टकर में अचे। असांजी जानुनि जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी ईअं हलंदी आहे, असांजी जानुनि जे अंदरि नबी जी मोहबत ईअं हलंदी आहे। अल्लाह जो कसम, जीअं असांजे जिस्म जे अंदरि असांजो खून दौड़ंदो आहे, असांजे जिस्म में अंदरि जीअं खून असांजो वर्किंग कंदो आहे न, ईअं ई असांजे जिस्म जे अंदरि नबी जी मोहबत जेकी आहे वर्किंग कंदी आहे। ऐं ॿुधाइणु चाहियां थो, इन खां पहिरियों बि हिकिड़ी गुस्ताखी थी आहे। सिंध जे तमामु कानून वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो, किथे तव्हांजी गैरत जेको आहे मरी वई आहे, किथे तव्हांजी गैरत मरी वई आहे। मां क़बल में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजो नालो सूफ़ी लियाकत हुयो। माज़अल्लाह उन तमामु वॾी तौहीन कई। शिकारपुर जो हिकिड़ो बंदो हुयो, उन सूफ़ी लियाकत जो नालो आहे क़ौम परस्त है। सभु क़ौम परस्त आहिनि, पाण खे सिंध जो सम्झंदा आहिनि, सिंध जो जेको आहे हामी सम्झंदा आहिनि। उन ॻाल्हि कहिड़ी कई? उन ॻाल्हि कई माज़अल्लाह त मज़दूर ख़ुदा जो दोस्त आहे, मज़दूरनि खे अॾे छॾियो अथसि। माज़अल्लाह अरबनि जो अल्लाह बि ठग निकितो। हे कंहिं ॻाल्हि कई आहे? मां चवां थो कानून वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो, गैरत तव्हांजी काॾे अॾे मरी वई आहे। असांजे लाइ कानून आहे, सिर्फ़ु कानून खे ॿुधाइणु चाहियां थो। कानून हरकत में अचे, कानून हरकत में अचे, अल्लाह जो कसम न त असां पाण हरकत में ईंदासीं। पोइ कंहिंजे पीउ में ताक़त आहे असांखे रोके करे ॾेखारी। असांजे मज़हब जे मथां टारगेट थिए। हे को हिंदुनि जी कंट्री आहे, हे को ईसाइनि जी कंट्री आहे, हे को यहूदियुनि जी कंट्री आहे? काॾे कानून मरी वियो आहे? मां ॿुधाइणु चाहियां थो, शिकारपुर जी पुलिस किथे मरी वई आहे। उतां जो SHO, उतां जो DSP किथे मरी वियो आहे? सिर्फ़ु कानून को ग़रीब लाइ हूंदो आहे? अल्लाह जे बारे में तौहीन थी आहे। जेकॾहिं मुस्लमान आहे, छाड़े काई इंटेक्शन न वरितो आहे, ऐं पोइ असांखे ॿुधायो वञे थो शिदत में अचो था। अल्लाह जो कसम, अगरि कानून हरकत में न आयो, ॿुधाइणु चाहियां थो, असां ख़ुदि जेको हरकत में ईंदासीं, पोइ शायदि हे सरज़मीन मथां बाहि थी वञे। हा, मज़हब जे मथां मां ॿुधाइणु चाहियां थो, हे आज़ादु कंट्री आहे। मुस्लमान आज़ादी कंट्री आहे, पाकिस्तान आज़ादी कंट्री आहे, मुस्लमान जी कंट्री आहे। कंहिं हिंदुनि जे ॾाॾनि ऐं पीउनि जी कंट्री न आहे। आख़िरी हिकिड़ो पैगाम इन क़ौम परस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो, ज़बानुनि खे लगाम ॾियो, ज़बानुनि खे लगाम ॾियो। अल्लाह जी तौहीन कयो था, कॾहिं कॾहिं नबी जी तौहीन कयो था, कॾहिं क़ुर जी तौहीन कयो था।
यादि रहे ज़बानुनि खे लगाम ॾियो, कंट्रोल में अचो, न त जेके बि इहे तव्हांजा क़ौमपरस्त आहिनि जेके अलाह जी तौहीन कंदा, सिर्फ़ु उन्हनि खे सिंध मां जूता हणी करे निकाली कराईंदासीं। हे सिंध जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे। हा, तव्हांजे ॾाॾनि जी पहिरियों हुकूमत हुई हिंदुनि जी, हाणे हे जेकी हिते हुकूमत आहे, हे मुस्लमाननि जी हुकूमत आहे। हिते ज़बान खे लगाम ॾियो, पंहिंजो मज़हब आहे, पंहिंजे मज़हब जे एतबार सां रहो। बाक़ी अलाह जी तौहीन, नबी जी तौहीन, किताब मुक़दस जी तौहीन, कंहिं साहबी जी तौहीन, कंहिं अहलुल बैत जी तौहीन, पोइ शायदि जेको हशर तव्हांजो थींदो, जेको असर असां जेको आहे तव्हांजो बाद में कंदासीं। हा, ऐं आख़िरी जेको आहे हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश, सिंध हुकूमत इन ते नोटिस वठे जेके बि इहा ॻाल्हि कनि था फौरी तौरु इनखे कैफ़ियत किरदार ते सज़ा न, जेको बि नबी जी तौहीन करे, अलाह जी तौहीन करे, जेल में नाहे विझणो, जेल में न। जेको साहबा फ़ैसिलो कयो असां उहो फ़ैसिलो वठणु चाहियूं पिया। साहबा खां कंहिं पुछा कहिड़ो फ़ैसिलो साईं कंदव, कहिड़ो फ़ैसिलो कंदो, त साहिबनि चयो इहो फ़ैसिलो असांजी ज़बान नाहे कंदी, असांजी तलवार जी नोक इहो फ़ैसिलो कंदी आहे। हा, जॾहिं असां मैदान में लथासीं न, पोइ शायदि कोई कंट्रोल में हिते न अचे।